अदामते महबूब जा थर में वारी थोरड़ी तह खां भी घणेरा भलायूं ऐं भेरा मत गणे गणी दुसके तेरा पखी सब मचन पखी सब मचन पर हंज सदाई डुबरा छो त लोक सुमी निंडूं करे ओ आधी रात उथन अल्लाह तन पखियड़ कदह सुमी सुख न माणियो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मुअज़्ज़ज़ सामीन किराम, उलमाए किराम, खुलफाए किराम, हुफ़ाज़े इज़ाम, इलाइक़े जा मुअज़्ज़ज़ीन ऐं ओरे परे खां आयल मुझे मदीने जे मीर जा दीवानो अल्लाह जे ज़ात बाबरकात जा अणगणिया एहसान जे मुझे सुने करीम रब तव्हां साखे इंसान बनायो। सुभान अल्लाह। उन बेनियाज़ रब जा अणगणिया करम जे इंसान तो बनायो पर इंसान बनाए वरी पांजे मिठड़े महबूब जे उम्मती हुजण जो रब एजाज अता फरमायो। मुझे सोने करीम रब जा अणगणिया एहसान जे पांजे मिठड़े महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो उम्मती बनाए हड़े दौर जे अंदर इंतहाई मसरूफ तरीन दौर जे अंदर फितनन सा भरल दौर जे अंदर बेचैनी गुरबत बदहाली माशी परेशानी जे बावजूद अज अल्लाह जी ज़ात तव्हां सां गुनाहगारन खे चूडियो। अज मुझे करीम रब इहो न ॾिठो त असां में घणा गुनाहगार कहिड़ा आहिनि ऐं थोरा गुनाहगार कहिड़ा आहिनि। अज मुझे करीम रब जे ज़ात बाबरकात तव्हां असांखे छाजे लाइ चूंडियो आहे? पंहिंजे ज़िक्र जे लाइ ऐं पंहिंजे महबूब जे दुरूद जे लाइ। मुझा मिठड़ा चूंड सब को कंदो आहे बग़ैर ताल्लुक ऐं अहलियत जे चूंड कॾहिं बि कान थींदी आहे। चूंड हमेशा बिन बुनियादन ते थींदी आहे। या ॾिठो वेंदो आहे त हिन में अहलियत केतिरी आहे, या ॾिठो वेंदो आहे त हिन जो मूंसां ताल्लुक केतिरो आहे। सच त इहो आहे अॼु अल्लाह जे ज़ात ॿिन्ही शयुनि खे छॾे करे तव्हां सां चूंडियो आहे। सुभान अल्लाह। न तव्हां सां में अहलियत जो तव्हां सां जो रातियूं ऐं ॾींहं अल्लाह जे ज़िक्र में गुज़रंदा हुजनि,
न तव्हां सां का अहिड़ी मज़बूत निस्बत आहे जेका चओ था साईं तव्हांजो हर साह जेको आहे हुज़ूर जे दुरूद में थो गुज़रे, ॿई शयूं असां में कोन्हनि, उन जे बावजूद रब्बे ज़ुल जलाल जो ही कुर्ब ॿुधाए रहियो आहे त मुंहिंजो अल्लाह जॾहिं राज़ी थींदो आहे, महिरबानी कंदो आहे, जॾहिं चूंडींदो आहे मुंहिंजो अल्लाह त न ऐबनि खे ॾिसंदो आहे न गुनाहनि खे ॾिसंदो आहे, जंहिंखे वणेसि बख़्शे छॾींदो आहे, उन खां पुछण वारो कोई न आहे। हज़रत बायज़ीद बुस्तामी रहमतुल्लाहि तआला अलैहि पाण अचन पिया, साम्हूं हिकिड़ो कुत्तो हज़रत बायज़ीद खे ॾिसी रोअण लॻो। सुभान अल्लाह। मुंहिंजा मुस्लमान भाइरो, अदा ज़ैनुल आबिदीन ऐं अदा अब्दुल हमीद जे दावत ते अचण वारो, हुज़ूर जे मीलाद में अचण वारो, गुल हुजे त खुशबू करे, न त बिना खुशबू जे गुल कहिड़ो, यार हुजे त वफ़ा करे, बिना वफ़ा जे यार कहिड़ो, दीन जो जलसो हुजे त कल्ब जी कट लहे, न त जलसे जो फ़ाइदो ई कहिड़ो। ही जेको कुछ एहतमाम कयो थो जे मुंहिंजा मिठड़ा, सच पुछो त ही रस्मी नाहे। हदीसूं चओ, क़ुरान करीम जी तिलावत चओ, ऐं तव्हांखे खोले खोले ॿुधायां त ज़मीन ते ज़िक्र जी महफ़िल सजाइण वारा ऐं उन ज़िक्र ऐं दुरूद जे महफ़िल में वेहण वारा अल्लाह जे कुदरत में केतिरा इज़्ज़त वारा हूंदा न, तव्हां असांखे अंदाज़ो बि कोन्हे। सुभान अल्लाह। इहा ख़बर पवंदी जॾहिं तव्हां असांजो अखियूं बंदि थींदियूं, पोइ ख़बर पवंदी त हिननि महफ़िलनि जी अल्लाह जी ज़ात वटि इज़्ज़त ऐं क़द्र केतिरो हुयो। हज़रत बायज़ीद सोने जे साम्हूं केर पियो रोए, अदा थोड़ो ॻाल्हायो त मूंखे यकीन थिए अवां ख़ैर सां ॿुधो पिया। अल्हम्दुलिल्लाह। कुत्तो इंसान कोन्हे, जानवर आहे। कुत्तो रोए पियो, पंहिंजे ॿोलीअ में कुछ आवाज़ करे पियो त हज़रत बायज़ीद बुस्तामी उन कुतड़े ने निहारे ऐं पंहिंजे अखियुनि में लुड़क लाड़े ऐं पाण उन कुतड़े सां ॻाल्हाइण शुरू कयो। पाण उन कुतड़े ने निहारे फरमायो त ऐ जानवर, न तुंहिंजी का ग़लती हुई न का मुंहिंजी नेकी हुई, ये मर्ज़ी मालिक जी हुई, तोखे छा बनाई मूंखे छा बनाई। कुतड़ो त हलियो वियो। संदन जा जेके ग़ुलाम गॾु हुया उन्हनि अर्ज़ कयो त क़िबला, कुतड़े जो आवाज़ त हुयो, असां समझी कोन सघियासीं, अवां उनखे जवाब इनायत फरमायो, मेहरबानी करे इन राज़ तां थोड़ो पर्दो त खणो। हज़रत बायज़ीद फरमायो त कुतड़ो अॼु मूंखां सवाल करे रहियो त ऐ बायज़ीद, ॼमण खां पहिरियां तुंहिंजी नेकी कहिड़ी हुई जंहिंजे करे अल्लाह तोखे अशरफुल मखलूकात इंसान बनायो, ऐं पैदा थियण खां अॻु में मुंहिंजी ख़ता कहिड़ी हुई जो अल्लाह जे ज़ात मूंखे जानवर कुत्तो बणाए छॾियो। हज़रत बायज़ीद फरमाए, मूं उनखे जवाब ॾिनो, न ॼमण खां अॻु में तुंहिंजी का ख़ता हुई, न पैदा थियण खां अॻु में मुंहिंजी का नेकी हुई, हीअ बेनियाज़ जी मर्ज़ी आहे, जंहिंखे वणेसि जेको पैदा फरमाए। त ऐं मुंहिंजा मुस्लमान भाउ, 18,000 मखलूक जे अंदर अल्लाह तव्हां असांखे अशरफुल मखलूकात इंसान बनायो आहे। जेतिरो बि शुक्रानो कयूं उहो शुक्र घटि आहे, अल्लाह जी हीअ नेमत वॾी आहे। अॼु मुंहिंजो ख़ासि मौज़ू इहो आहे, बेशक मां ॻाल्हाईंदुसि मुंहिंजे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम जे ज़ात ते बि ऐं सैयदना अब्दुल क़ादिर जीलानी ते भी।